मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बे मकामात अल्लाह ताला फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। हाणे हे जेकी आयतूं आहिनि इहे रोज़ाना जी बेस ते हर हिकु मुस्लमान तिलावत बि करे थो, मुस्लमान पढ़ी बि थो, पर मुस्लमान इन जे मफ़हूम खे ऐं मतिलब खे सम्झण जी कोशिशि करे त अल्लाह ताला मां सां मुतालबो कहिड़ियुनि शयुनि जो करे थो ऐं अल्लाह ताला जो मुंहिंजे मथां हक़ छा आहे। अल्लाह ताला जो हक़ इहो आहे बंदे जे मथां त क़ुरान हकीम जे अंदरि जेके आयतूं नोट थियल आहिनि, जेको हुकुम अल्लाह जो थियल आहे उनखे बंदो मज़बूती सां पकड़े, उन जे मथां 100% अमल करे। हिन पूरी काइनात जे अंदरि इबादत लाइ अल्लाह ताला जी ज़ात आहे ऐं मदद बि अल्लाह ताला खां कई वेंदी, जो अल्लाह ताला बार बार मौक़े ते फरमायो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त अल्लाह खे छॾे करे ॿिए के मख़लूक़ात खां तव्हां मदद वठो। यानी जेको इंसान जे साम्हूं ज़ाहिर आहे उन खां त तव्हां मदद वठी सघो था। मसलन तौरु बाज़ माण्हू इहे बि चवंदा आहिनि त साईं जॾहिं तव्हां चओ था हर मदद अल्लाह खां वठी वञे, पोइ डॉक्टर खां मदद छॾे खां वठो था, पोइ तव्हां मज़दूर खां मदद छॾे खां वठो था, पोइ मुअज़्ज़िन खां आज़ान जी मदद छो था वठो, पोइ इमाम खां नमाज़ पढ़ण जी मदद छो था वठो। जॾहिं सभु कमु अल्लाह ताला जी करे थो, पोइ अल्लाह ताला जे हवाले कयो। ॾिसो कुझु उसूल आहिनि, उन शयुनि खे इख़्तियार कयो वेंदो जंहिंजो हुकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात ॾिनो। बंदो को हाज़िर तव्हांजो ॾाढो बीठो आहे, बंदो तव्हांजो ॾाढो हाज़िर बीठो आहे ऐं उनखे उन ताक़त जी हिमत बि आहे त उन खां तव्हां मदद वठी सघो था। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि काफ़ी साहबा जेके ज़िंदा हुया, अल्लाह जे नबी उनखे हुकुम ॾिनो त मैदान जे जिहाद जी तरफ़ हलो, त उहे साहबा मैदान जिहाद जी तरफ़ हलिया ऐं जिहाद में क़िताल साहबा कयो। उन साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़ी हेल्प कई, मदद कई जेतिरी उन्हनि जी पंहिंजी ताक़त हुई। पर कंहिं बि किताब जे अंदरि इहा ॻाल्हि नथी अचे त उहे साहबा शहीद थी विया हुजनि ऐं पंहिंजी क़बर मुबारक में पहुता हुजनि। इन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे हुकुम कयो हुजे हाणे अचो त फ़लाणी जंग ते हलूं था। यानी हिकिड़ो क़ानून आहे, हिकिड़ो उसूल आहे त जेकॾहिं अगरि तव्हां मदद वठो था, ॾिसो उहो बंदो दुनिया जे अंदरि ज़ाहिर हिकिड़ो बीठो आहे, उनखे उहा ताक़त जो कुझु चांस बि आहिनि, उनखे उहा हिमत बि आहे त उन बंदे खे मदद कई वेंदी। बाक़ी जेकॾहिं कोई बंदो हिते आहे ई न, बिल्कुलु दुनिया जे अंदरि ज़ाहिर ई नथो थिए, त उनखां इस्लाम जे तहत कंहिं क़िस्म जो कोई बि जेको मदद न वठी वेंदी। बेशुमार वाक़िया मुख़्तलिफ़ अहादीस मां मौजूदु आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि जेके साहबा जंग बदर जे अंदरि हलिया ऐं उन जंग बदर जे अंदरि कुझु साहबा शहीद बि थी विया, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग ओद जे अंदरि उन साहबा खे न घुरायो, छाजे का नबी खे इल्मु हो त हाणे इहो साहबी दुनिया छॾे चुको आहे ऐं जेकॾहिं अगरि उन साहबी खां मदद वठणु दुरुस्त हुई त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबिन खां मदद तलब करे आहे। यानी मालूम थियो त मदद जो जेको तालुक़ु आहे उहो इंसान जी ज़िंदगी ताईं आहे। अगरि तव्हां ज़िंदा आहियो त मदद वठी सघो था, अगरि उहो बंदो हिन दुनिया खे छॾे वियो आहे त उन खां मदद नथा वठी सघो। वरी ॿी बि ॻाल्हि हिते कई वेंदी आहे, साईं हज़रत अली साईं खां इन तौर ते असां मदद वठूं था त हज़रत अली साईं क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो त शहीद जेको आहे ज़िंदा आहिनि, शहीद ज़िंदा आहिनि, त हज़रत अली साईं त शहीद आहे, त हज़रत अली साईं क़ुरान हकीम जे मुआफ़िक़ त ज़िंदा आहिनि न, क़ुरान हकीम जे मुताबिक़ ज़िंदा आहिनि, त पोइ हाणे हज़रत अली साईं त ज़िंदा आहिनि, हाणे त असां मदद वठूं। त ॾिसो ॻाल्हि कुझु सम्झण जे लाइ, क़ुर खे सम्झण जे लाइ कुझु उसूल हुजणु लाज़मी आहे, कुझु अक़ुल जो हुजणु लाज़मी आहे। क़ुरान हकीम जेको बयानु कयो त शहीद ज़िंदा आहिनि, हक़ीक़त में ज़िंदा आहिनि। अल्लाह ताला फरमायो उन्हनि खे मां ॼाणियां थो कीअं ज़िंदा आहिनि, कहिड़े एतबार सां ज़िंदा आहिनि, दुनियावी एतबार सां ज़िंदा न आहिनि बिल्कुलु। अगरि जेकॾहिं शहीद दुनियावी एतबार सां ज़िंदा आहे ऐं शहीद खां मदद वठणु दुरुस्त आहे, पोइ कुझु ख़राबियूं लाज़िम ईंदियूं, कुझु पोइ ख़राबियूं लाज़िम ईंदियूं। ॾिसो तमामु साहबा शहीद थिया, उन साहबी खे घरवारियूं बि हुयूं, उन्हनि साहबिन खे घरवारियूं बि हुयूं। जेकॾहिं अगरि इहे साहबा शहीद थिया ऐं दुनियावी एतबार सां ज़िंदा आहिनि त पोइ इन्हनि जी घरवारनि इदत छो गुज़ारी? इदत छाजे खां गुज़ारिबी आहे त हाणे इन जो मुड़ुसु दुनिया छॾे वियो आहे, हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि हिते दुनिया में अंदरि न आहे,
हाणे इहा औरत चवंदी त बसि हाणे इहो आख़िरी सहारो हो जेको शहीद थी वियो, हाणे पंहिंजी क़बर में पहुची चुको आहे, आख़िरी मंज़िल जी तरफ़ हली चुको आहे। ज़िंदा आहे क़ुर हकीम जे एतबार सां, पर दुनियावी एतबार सां ज़िंदा न आहे। दुनिया जे एतबार सां जेको असांखे ज़ाहिर थिए, असांजे मामलात खे कंट्रोल करे, उन एतबार सां ज़िंदा न आहे। बाक़ी आख़िरत जे एतबार सां ज़िंदा आहे। हिकु नंबर ते शहीद उनजी घरवारी इद्दत में वेंदी। ऐं अहिड़ी तरह तमामु वॾा साहबा जूं घरवारियूं जॾहिं साहबा शहीद थिया त उन्हनि जी घरवारनि ॿिए हंधि निकाह कयो। हाणे जीअं पब्लिक खे बेवकूफ़ बनायो आहे त हज़रत अली साईं खां मदद वठी वञे या ॿिए कंहिं साहबा खां मदद वठी वञे, कहिड़ी बेस ते? इन बेस ते त हज़रत अली साईं शहीद आहिनि ऐं शहीद ज़िंदा हूंदो आहे, ऐं जेको ज़िंदा आहे त उहो हर हिकु जॻह ते मौजूदु आहे, त उनखां मदद छाजे कान न वठूं? त सर क़ुर खे सम्झण जे लाइ इल्म जी ज़रूरत आहे, अक़ुल जी ज़रूरत आहे। ऐं उहो तालीम ऐं इल्मु जेसिताईं तव्हां सिखंदव न तेसिताईं तव्हांखे क़ुर सम्झ में न ईंदो। ऐं सेम ईअं ॾिसो, शहीद हे दुनिया छॾे वेंदो आहे त उनजी विरासत तक़सीम थींदी आहे। विरासत छाजे खां तक़सीम थींदी आहे? उहा इन बेस ते तक़सीम थींदी आहे त इहो बंदो हाणे दुनिया में नाहे रहियो, इन जी जेकी बि प्रॉपर्टी आहे, जेकी बि मिल्कियत आहे, इन जी औलाद जे अंदरि तक़सीम कयो, हे दुनिया छॾे वियो आहे। त हे क़ुर हकीम जे अंदरि अलाह ताला असांजी रहनुमाई फ़रमाए, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। हे आयत चङनि भलनि मुस्लमाननि जे ज़हन जे अंदरि नथी लही आयत त मदद जेकी ईंदी आहे न सिर्फ़ु अलाह ताला जी तरफ़ां ईंदी आहे। तमामु पैगम्बरनि खे जेकॾहिं असां ॾिसूं त पैगम्बर खे हर हिकु मौक़े ते तकलीफ़ पहुती, टेंशन पैगम्बरनि खे पहुतो, ऐं काफ़रनि चढ़ाई कई त पैगम्बर फौरी तौरु जेके रुजू थिया उहो अलाह ताला जी तरफ़ थिया। जंहिंमें जलील क़दर पैगम्बर इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं तकलीफ़ पहुती त कंहिंजे तरफ़ रुजू थिया? अलाह ताला जी तरफ़ थिया। ज़करिया अलैहिस्सलाम खे औलाद न पई थिए काफ़ी ज़माने खां वठी करे, ज़करिया अलैहिस्सलाम खे औलाद न थी। पैगम्बर आहे, हालांकि पैगम्बर ईअं चवे त मां पाण नबी आहियां ऐं मांखां पहिरियों बि जेको हिकिड़ो नबी गुज़री चुको आहे, त मां उन औलादी तलब उन पैगम्बर खे कया न। जीअं हिन असांजे ज़माने जे अंदरि माण्हू मुर्शिदनि जी तरफ़ भॼनि था, पीरनि जी तरफ़ भॼनि था, त इहो असांखे औलाद ॾींदो। हे इंतिहाई ग़लति ज़हन आहे, क़ुर खां बिल्कुलु ख़िलाफ़ु इहो ज़हन आहे। ज़करिया अलैहिस्सलाम खे काफ़ी ज़माने खां औलाद न थी, ऐं पोइ तलब कयो या अल्लाह मूंखे औलाद ॾे। अलाह ताला जी तरफ़ रुजू थिया ऐं पोइ अलाह ताला औलाद जेको अता कई। इब्राहिम अलैहिस्सलाम जलील क़दर पैगम्बर, काफ़ी ज़माने ताईं औलाद न थी। हे बेशुमार वाक़िया अलाह ताला क़ुर हकीम जे अंदरि नोट था फ़रमाया त इब्राहिम अलैहिस्सलाम रुजू थियो अलाह ताला जी तरफ़, या अल्लाह मूंखे पुटु अता कर। अलाह ताला इस्माईल अलैहिस्सलाम अता कयो। कहिड़ी उमिरि में? तमामु वॾी उमिरि में, याने पोड़प जी उमिरि में, नाउमीदी जी उमिरि में। हे अलाह ताला इन ॻाल्हि ते क़ादिर आहे। त अलाह ताला जी कुदरत खे सम्झण जी कोशिशि कंदा कयो, अलाह ताला जी वहदानियत खे सम्झण जी कोशिशि कंदा कयो। मख़लूक हूंदी आहे, नबी हूंदो आहे, पैगम्बर हूंदो आहे, यादि रहे अल्लाह हूंदो आहे। अल्लाह जी सिफ़ात खणी करे मख़लूक मथां न रखंदा कयो, इनखे गुमराही चइबो आहे, इनखे ई गुमराही चइबो आहे। तमामु घणा बेवकूफ़ माण्हू बि हिकिड़ा आहिनि जेके असांजे ज़माने जे अंदरि मौजूदु आहिनि, जंहिंजो अक़ीदो इहो आहे त हज़रत अली साईं जेको आहे माज़अल्लाहु अलाए, अहिड़ा ख़ारिजी हज़रत अली साईं ज़माने में बि निकिता हुआ। जंहिं पंहिंजो ज़हन इहो बनायो त हज़रत अली साईं खे ख़ुदा सम्झनि पिया, ऐं हिन ज़माने में बि यानी मां सम्झा थो मुशरिकनि जा को ॾाढा अहिड़ी तरह उनजा पीउ आहिनि को हिन ज़माने में बि हज़रत अली साईं खे अल्लाह ताला यानी अल्लाह जी निस्बत सम्झनि था। हालांकि यादि रखणु खपे त हज़रत अली साईं ॾिसो सहाबी जे अंदरि वॾो मक़ाम हज़रत अली साईं जो मक़ाम आहे। यादि रहणु खपे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम जेतिरो हज़रत अली साईं जो मक़ाम नाहे। काफ़िनि मौक़नि ते हज़रत अली साईं ईअं फ़रमायो त मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहियां, ऐं जंहिं मूंखे इल्म जो हिकिड़ो ज़रो पढ़ायो न, हिकिड़ो बाप पढ़ायो, त उनखे इहो इख़्तियार आहे त मूंखे जंहिं जॻह ते खपाए त उहो खपाए सघे थो। हज़रत अली साईं नमाज़ पढ़ी करे तमामु वॾो हिकु ऐलान कयो आहे त मां जेको आहे हिकु अब्द आहियां, मां हिकु बानो आहियां, मुंहिंजे मथां का ज़ात आहे, मुंहिंजे मथां को इलाह आहे, मुंहिंजे मथां का ताक़त वारी ज़ात मौजूदु आहे, जंहिं मूंखे वजूदु ॾिनो
मुंहिंजी औलाद खे वजूद ॾिनो। ॾिसो ॻाल्हि ॿ हिते ॿ वांगुरु 4 आहे, 2 4 वांगुरु ॻाल्हि हिते बिल्कुलु क्लियर आहे त अल्लाह असांजो जेको आहे उहो औलाद खां पाक आहे। दलील क़ुरान हकीम कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद। यादि रहे हे अल्लाह जी सिफ़ात आहे, हे अल्लाह जी सिफ़ात आहे त अल्लाह ताला औलाद खां पाक आहे। ऐं माज़अल्लाह जेकॾहिं अल्लाह ताला खे औलाद हुजे त पोइ अल्लाह ताला मजबूर थींदो। जेकॾहिं अल्लाह खे औलाद हुजे त अल्लाह आजिज़ थी पवंदो माज़अल्लाह। ऐं इन इजिज़ खां ख़ुदा पाक आहे, छाजे करे औलाद मजबूर कंदी आहे बाज़ मक़ाम ते। तमामु अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि जिते औलाद पीउ खे मजबूर कंदी आहे, अबा हे कमु करिणो आहे, हे कमु करिणो आहे। ऐं जेको मजबूर थी वञे यादि रहे त उहो अल्लाह न थींदो आहे। अल्लाह ताला घरवारी खां पाक आहे। हज़रत अली साईं खे दुनिया जे अंदरि घरवारी हुई। अल्लाह ताला खाइण खां पाक, पीअण खां पाक, सुम्हण खां पाक। हज़रत अली साईं खाधो बि आहे, पीतो बि आहे, दुनिया जे अंदरि सुता बि आहिनि। हज़रत अली साईं जे मथां सर्दी जो असरु थियो आहे, गर्मी जो असरु थियो आहे। हज़रत अली साईं खे जिस्म ते बीमारी आई आहे, इन खां बाद में सिहत बि आई आहे। बहरहाल उहे माण्हू यानी बेवकूफ़ त आहिनि, त बेवकूफ़नि जा बि को ॾाढा या पीउ आहिनि जेके चवंदा हज़रत अली साईं अलाए। केॾी सारी गुमराही आहे। ॾिसो हिन ज़माने में बि कहिड़ी गुमराही आहे। जेकॾहिं असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने तरफ़ वञूं त पोइ उते केॾी वॾी जहालत हूंदी। जो इब्तिदा इस्लाम, हालांकि हाणे त इस्लाम अची चुको आहे हर हिकु जॻह ते तव्हांखे क़ुर मिलंदो, क़ुर सां गॾु क़ुर जो तर्जुमो मिलंदो। इन खां बावजूद बि बंदा केतिरा वॾा बेवकूफ़ आहिनि, केॾी वॾी उन्हनि जी जहालत आहे। त मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि त हर हिकु बंदे खे क़बर में लहिणो आहे। हर हिकु बंदे जो मामिलो उन सां पाण सां मौक़ूफ़ आहे। त आमाल अहिड़ा कयो, अक़ीदो पंहिंजो अहिड़ो बनायो जीअं यौम महशर में कंहिं बंदे खे ज़लील न थियणो पए। ऐं इन जे अंदरि गुलूफ़ बिल्कुलु न कंदा कयो। कंहिं साहबी जे मोहबत में अची करे उन साहबी खे एतिरी वॾी फ़ोक़ियत न ॾींदा कयो जो माज़अल्लाह उन साहबी खे नबी जे मक़ाम ते पहुचायो। उन साहबी खे नबी जे मक़ाम ते पहुचायो। हे बिल्कुलु हे गुलूफ़ आहे, हे गुमराही आहे। साहबी सां मोहबत आहे, साहबी खे एतिरो मक़ाम ॾियो जेको साहबी जो मक़ाम हूंदो आहे। नबी सां मुहबत आहे इंतिहाई, त नबी जो जेको मक़ाम आहे त नबी जो मक़ाम नबी जे मक़ाम ताईं रखिणो आहे। ईअं बिल्कुलु हरगिज़ न आहे करणो जो नबी जे मक़ाम खे माज़अल्लाह अल्लाह जे मक़ाम ते पहुचाइणो आहे त उन ॾींहुं पोइ तव्हां हलाक थी वियो। उन ॾींहुं तव्हां गुमराही जे रस्ते ते अची वियो। त इहो एतदाल जेको सेखारियो, इहो एतदाल क़ुर हकीम सेखारियो आहे त कंहिं मामलात जे अंदरि गुलूफ़ न कयो। जंहिंजो जेको मक़ाम आहे उन मक़ाम ते उनखे रखो। हालांकि तमामु वॾे बंदनि जो इहो बि अक़ीदो आहे त हज़रत अली साईं तमामु पैगम्बरनि खां अफ़ज़ल आहिनि। तमामु पैगम्बर खां उहो सिर्फ़ु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे छॾे था ॾियनि। बाक़ी चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अलावा जेके बि पोइ ते पैगम्बर आहिनि, जंहिंमें ईसा अलैहिस्सलाम, हाँ, जंहिंमें मूसा अलैहिस्सलाम, जंहिंमें आदम अलैहिस्सलाम, जंहिंमें नूह अलैहिस्सलाम, चवंदा त तमामु पैगम्बरनि खां हज़रत अली साईं जो शान ऐं मक़ाम मथे आहे। ऐं हे वॾे वॾी गुमराही आहे। असांजे नज़दीक हे त कुफ़ुर आहे ऐं इंतिहाई जहालत आहे। ॾिसो साहबी थींदो आहे, रसूल जो साहबी, उनजो मक़ाम वॾी फ़ोक़ियत ऐं फ़ज़ीलत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निस्बत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोट आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा न्याणा आहिनि, इमाम हसन हुसैन जा पीउ आहिनि। तमामु वॾी फ़ोक़ियत, तमामु वॾी फ़ज़ीलत आहे। हा, इहा ॻाल्हि ठहे थी त हज़रत अली साईं खे साहबा में फ़ज़ीलत ॾियणु, हे ॻाल्हि दुरुस्त आहे। हे ॻाल्हि ठहे बि थी। कोई चवे न बक़ाया साहबा खां असां जेको फ़ोक़ियत रखूं था हज़रत अली साईं मथां, त हे ॻाल्हि कुझु न कुझु मैचिंग ते बीहे थी। ठीकु आहे, हज़रत अली साईं जे अंदरि बाज़ अहिड़ियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिफ़ात बयानु कयूं जेके ॿिए कंहिंजे अंदरि न फ़रमायूं। जंग हुनैन ते विया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत अली साईं खे पोइ ते करे विया। मतिलबु काफ़र जेको आहे चाढ़ी करे ऐं मुस्लमान जे पोइ ते घरनि ते लुटमार कनि। त अल्लाह जे नबी फ़रमायो त अली जेको आहे तूं पोइ ते हुज ऐं मां जंग ते वञा थो। जंग हुनैन हुई ग़ालिबन। त पोइ उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त अली जी मसां उहा निस्बत आहे जेकी मूसा जी हारून सां हुई। यानी ईअं फ़रमायो त जीअं मूसा अलैहिस्सलाम तूर सीना ते वियो न, त पोइ हिते रहबर पंहिंजो छॾे वियो हारून अलैहिस्सलाम खे।
त क़ौम जी कुझु न कुझु टेम निगहबानी तूं कर। ऐं तूर सीन ते 40 ॾींहं तक़रीबन क़याम कयो मूसा अलैहिस्सलाम। हालांकि हे हज़रत अली साईं जे लाइ वॾो एज़ाज़ आहे। इहा ॻाल्हि कंहिं बि साहबी जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने अंदरि न फरमाई। त इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। तव्हां फ़ोक़ियत ऐं फज़ीलत बयानु कयो हज़रत अली साईं जी। साहबी जे टकर में हे ॻाल्हि ठहे थी, इहा ॻाल्हि कनि त नबी खां अफ़ज़ल आहिनि, बक़ाइदा नबियुनि खां अफ़ज़ल आहिनि, सर हे वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि क़ुर खां बि ख़िलाफ़ु थी वञे, अहादीस खां बि ख़िलाफ़ु थी वञे। छो जेके माक़ाबल में पैगम्बर आया आहिनि उन्हनि जो को मक़ाम आहे, का हैसियत आहे। अलाह ताला कंहिंखे रसूल कंदो आहे न, रसूल, त हो अलाह ताला फौरी तो रसूल न बणाईंदो। उनजी का वैल्यू हूंदी आहे, उनजो को मक़ाम हूंदो आहे, पोइ अलाह ताला नबी उनखे बणाईंदो आहे। ऐं ॿिए नंबर ते वॾे में वॾी ॻाल्हि इहा त अलाह ताला उन नबी सां बाज़ औक़ात बराए रास्त सां कलाम कंदो आहे। जीअं मूसा अलैहिस्सलाम सां अलाह ताला डायरेक्ट कलाम कंदो हुयो, ऐं तमामु पैगम्बरनि सां अलाह ताला वही जे ज़रिए सां कलाम कयो। त अलाह सां जेको कलाम आहे, अलाह सां डायरेक्ट जेको गुफ़्तगू आहे न, हे का नॉर्मल ॻाल्हि न आहे। ऐं तमामु पैगम्बरनि सां ईअं थी आहे ऐं कंहिं साहबा सां न थी आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े आहे त नबी जो मक़ाम हिकु नबी सुञाणे सघे थो। क़ुरान हकीम में बि अलाह ताला हिकु मक़ाम ते ईअं फरमायो, तिल्क रुसुल फ़ज़लना बाज़ुहुम अला बाज़िन। पैगम्बर जे मक़ाम ते पहुची सघे थो, नबी जे मक़ाम ते अची सघे थो, नबी जे मक़ाम खां चढ़ी सघे थो। आम उम्मती नबी जे मक़ाम खां नथो चढ़ी सघे। हाणे हिन ज़माने जे अंदरि खणी बंदो केतिरी बि सारी इबादत करे, कहिड़ो वॾो आलिम थी वञे, मुफ़्ती थी वञे, ज़्यादा उनखे इल्मु अची वञे, यादि रहे त इहो कॾहिं बि ताबाइन जे बराबरि नथो थी सघे। छाजे करे उनजो ज़मानो ख़ैर वारो, उन जी मुलाक़ात साहिब रसूल सां, ऐं हिन ज़माने में कंहिं मुफ़्ती ऐं कंहिं आलिम जी मुलाक़ात कंहिं साहिबी सां न आहे थी। त हे अलाह ताला कुझु हदियूं बयानु कयूं आहिनि, हे अलाह ताला कुझु एतिदाल असांखे सेखारियो आहे त हर हिकु मामलात जे अंदरि मुस्लमान एतिदाल खां कमु वठंदो, मुस्लमान पंहिंजे असुली मक़सद ते पहुची वेंदो, मुस्लमान फलाहीअ ते पहुची वेंदो। त आख़िरत में हिकिड़ी हक़ीक़ी ज़िंदगी आहे, उन ज़िंदगी खे बणायो। अहिड़ी तरह अलाह ताला बेशुमार वाक़िया इन करे बयानु कया तमामु पैगम्बरनि जा, जंहिंमें अलाह ताला यूनुस अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयानु कयो, मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयानु कयो, शुएब अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयानु कयो। ऐं हे तमामु पैगम्बर जिन जो क़ौम जी तरफ़ आया, क़ौम जी जेकी ज़िबान हुई उन ज़िबान जे मुताबिक़ पैगम्बर क़ौम जी तरफ़ आया। सुबुह जीअं मां पंहिंजे दरस जे अंदरि ॻाल्हि कयमि त जंहिं बि क़ौम जी जेकी ज़िबान हुई न, यानी जेकी ॿोली हुई, जंहिं क़ौम जी जेकी ज़िबान हुई, जेकी ॿोली हुई, त अलाह ताला पैगम्बर बि उनजे तरफ़ उहो ई मोकिलियो। इन जी भला हिकमत छा आहे? इन जी हिकमत इहा आहे त ताकी उन क़ौम वारनि खे पैगम्बर चङी तरह अलाह ताला जी शरीयत बयानु करे सघे, चङी तरह उन्हनि ताईं अलाह जी शरीयत पहुचे ऐं अलाह ताला जो मैसेज पहुचे। पोइ अलाह ताला आदम अलैहिस्सलाम खे मोकिलियो, अहिड़ी तरह नूह अलैहिस्सलाम खे मोकिलियो, अलाह ताला यूनुस अलैहिस्सलाम खे मोकिलियो। यूनुस अलैहिस्सलाम जी क़ौम जो तमामु वॾो अलाह ताला वाक़ियो क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयो त यूनुस अलैहिस्सलाम जी क़ौम बि तमामु वॾी ज़िदी क़ौम हुई, तमामु वॾी ज़िदी क़ौम हुई। ग़ालिबन 1 लख खां ज़्यादा उहे माण्हू हुआ। यूनुस अलैहिस्सलाम बार बार उनखे दावत ॾिनी त अलाह हिकु ई आहे। ॾिसो हर हिकु पैगम्बर खे इहो ई फ़िक्र हूंदो आहे त बंदा तोही ते अची वञनि। स्टार्टिंग में जेको तारुफ़ कराईंदा आहिनि, उहो अलाह जो तारुफ़ कराईंदा आहिनि त ला इलाहा इल्लल्लाह। इन खां बाद में पोइ पंहिंजी शिनाख़्त कराईंदा आहिनि त असां अलाह जा नबी आहियूं ऐं अलाह जा रसूल आहियूं। त यूनुस अलैहिस्सलाम काफ़ी टाइम खां वठी करे क़ौम खे ॿुधायो त अलाह ताला जी इत्तिबा में अचो, अलाह ताला जी इत्तिबा में ईंदो त तव्हां फलाही ते पहुची वेंदो ऐं कामयाबी ते पहुची वेंदो। त क़ौम वॾी ज़िदी हुई ऐं हर क़ौम थींदी बि ईअं ई आहे। हे पैगम्बरनि जो जिगर अथव, हे पैगम्बरनि जो जिगर आहे जो पैगम्बर एॾे सारे यानी काफ़रनि जी न करण खां पोइ बि क़ौम खे जेको आहे दावत ॾींदा आहिनि, अलाह ताला जी तरफ़ सां ॾींदा आहिनि। हे अलाह ताला उनजे दिलि जे अंदरि अहिड़ी अलाह ताला बुर्दबारी रखंदो आहे, एतिरो अलाह ताला पैगम्बर जे दिलि जे अंदरि सबुरु रखंदो आहे त एतिरे सारे न करण खां पोइ बि पैगम्बर क़ौम खे दावत ॾींदो आहे। त काफ़ी टाइम खां वठी करे यूनुस अलैहिस्सलाम दावत ॾींदा रहिया। त क़ौम जे बि तव्हां केरु थींदा आहियो, माज़अल्लाह जो असां तव्हांखे मञींदासीं। पोइ हता की यूनुस अलैहिस्सलाम पेशन गोई कई, अॻ में
त फ़लाणे टाइम ते फ़लाणे तारीख़ ते तव्हांजे मथां अज़ाब ईंदो, फ़लाणे टाइम ते ऐं फ़लाणी तारीख़ ते तव्हांजे मथां अज़ाब ईंदो। त फ़लाणी तारीख़ जीअं जो थियणु क़रीब थी वई, अञा उहो टाइम आयो न हुयो, तारीख़ जीअं जो क़रीब थी वई, यूनुस अलैहिस्सलाम ॾिठो त कोई अज़ाब जा आसार शुरू ई न थिया आहिनि, कंहिं क़िस्म जो कोई बि अज़ाब जा आसार शुरू न थिया आहिनि। त यूनुस अलैहिस्सलाम उन बस्ती खां निकिरी विया। बस्ती खां कहिड़े एतबार सां निकिता? इन एतबार सां निकिता त हाणे क़ौम ज़्यादा अञा ठठोली कंदी, हाणे अञा ज़्यादा इस्तेज़ा कंदी। हालांकि क़ौम इस्तेज़ा कंदी आहे न पैगम्बर सां, माज़अल्लाह उनखे न मञींदी आहे, पोइ उनजे मथां ठठोली मश्करी कंदी आहे क़ौम। त यूनुस अलैहिस्सलाम ॾिठो त हे हाणे इंतिहाई ख़तरनाक क़ौम आहे, हाणे मुंहिंजे मथां इस्तेज़ा कंदी त हे यूनुस अलैहिस्सलाम तव्हां त इहा ॻाल्हि कई हुई त तव्हांजो अज़ाब थो अचे, ऐं हे अज़ाब त आयो ई न आहे। त पोइ यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जी वही खां बग़ैर, अल्लाह जे हुकुम खां बग़ैर ॻोठ खां निकिरी पिया ऐं हिकु ॿेड़े में चढ़िया, ॿेड़े जे अंदरि सुवार थिया। ॿेड़े में जीअं जो सुवार थिया त पोइ यूनुस अलैहिस्सलाम बसि हे अल्लाह ताला जी मंशा हुई, अल्लाह ताला जी चाहत हुई त उहो ॿेड़ो जेको आहे हलणु लॻो, ऐं उन्हनि इहो फ़ैसिलो कयो, उन्हनि में ॿेड़े हलण वारनि खे तजुर्बो हो त ॿेड़े मां हिकिड़ो बंदो लहंदो। अच्छा, कंहिं रिवायत अंदरि इहा बि ॻाल्हि आई आहे त उन्हनि चयो त हिन असांजे ॿेड़े जी हिकिड़ो उसूल आहे, इहा ॻाल्हि बि तमामु वॾे तारीख़ जी किताबनि जे अंदरि आई आहे त उन्हनि चयो त असांजे ॿेड़े जो हिकिड़ो उसूल आहे, हिन ॿेड़े जे अंदरि अगरि जेको बि बंदो पंहिंजे मालिक जी इजाज़त खां बग़ैर निकिरी करे ऐं चढ़ंदो आहे त हे असांजो ॿेड़ो पोइ हलाकु थी थो। त महिरबानी करे उहो बंदो जेको आहे समंदर जे अंदरि छलांग लॻाए, न त हे सॼे ॿेड़े खे जेको आहे ख़तमु कंदो। त यूनुस अलैहिस्सलाम खे हिते जेको तजुर्बो थी वियो, छाजे करे पैगम्बर आहिनि, उन्हनि ॾिठो वाक़ई अल्लाह जे हुकुम खां बग़ैर, अल्लाह जे कौल खां बग़ैर क़ौम खे मां छॾियो आहे। त यूनुस अलैहिस्सलाम खे हिते तजुर्बो थी वियो, पर उहे क़ौम वारा बि तमामु बहितर माण्हू हुआ। उन्हनि जो ईंदा कयूं हाणे कुणा अंदाज़ी था कयूं, जंहिं बंदे जो कुणो निकितो न पोइ उहो ई जेको छलांग लॻाई। ईअं रिवायत में आयो त हिकु मरतबो यूनुस अलैहिस्सलाम जो कुणो निकितो, ॿीहर निकितो ऐं टीहर निकितो। हिकिड़ो दफ़ो निकितो त उन्हनि क़ौम वारनि ॾिठो त यार हे बहितरीनु शख़्सियत आहे, छो त पैगम्बर में अल्लाह ताला औसाफ़ अहिड़ा रखंदो आहे, पैगम्बर में अल्लाह ताला हुस्न अहिड़ो रखंदो आहे, इख़लाक़ अहिड़ो रखंदो आहे। त उहो हैरान थी विया, उन्हनि चयो त हिन अहिड़ी शख़्सियत खे त असांखे दिलि ई नथी कढे, त हिन खे चवंदो समंदर में छलांग लॻाए। उन्हनि ख़ामोशी तयारु कयो, उनजो ॿीहर बि कुणो था कयूं, ॿीहर बि कुणो कयो वियो, त वरी बि नालो यूनुस अलैहिस्सलाम जो, टीहर बि जॾहिं टे मरतबो निकितो त यूनुस अलैहिस्सलाम पाण ई छलांग लॻाई समंदर जे अंदरि। अल्लाह ताला हुकुम ॾिनो मच्छी खे त यूनुस अलैहिस्सलाम खे कुझु टाइम ताईं पंहिंजे पेट में रख। यूनुस अलैहिस्सलाम खे महसूसु थी वियो त हे अल्लाह ताला जी कुझु नापसंदीदा असरात आहिनि। पोइ उते उन मच्छी जे अंदरि, यानी मच्छी जे पेट जे अंदरि क़ुरान हकीम जंहिंखे बयानु कयो त अंधेरी, ऐं अहिड़ी अंधेरी जो ख़तरनाक अंधेरी, समंदर जी अंधेरी ऐं मच्छी जे पेट जी अंधेरी। पोइ त यूनुस अलैहिस्सलाम कुझु कलमा जेको इरशाद फरमाया, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। हे इस्तग़फ़ार यूनुस अलैहिस्सलाम कई। पोइ अल्लाह ताला क़ुरान हकीम में डिटेल में इहो बयानु कयो त जेकॾहिं अगरि यूनुस अलैहिस्सलाम असांजी तस्वीर बयानु न करी आहे, जेकॾहिं अगरि यूनुस अलैहिस्सलाम इहो कौल इरशाद न फरमाया त पोइ अल्लाह ताला इन ॻाल्हि ते क़ादिर हो त अल्लाह ताला क़यामत जे सुबुह ताईं यूनुस अलैहिस्सलाम खे मच्छी पेट में रखे। त अल्लाह बेपरवाह आहे, अल्लाह बेपरवाह आहे, कंहिं पैगम्बर खे मच्छी जे पेट में मोकिले छॾे त अल्लाह मोकिले छॾे थो, छाजे करे अल्लाह ताला आजिज़ न आहे, अल्लाह ताला आजिज़ न आहे। त हाणे साईं क़ौम जो पोइ ते हशर, क़ौम जो हशर इहो त जंहिं टाइम ते यूनुस अलैहिस्सलाम ॻाल्हि कई न अज़ाब ईंदो, त कुझु टाइम खां बाद में उहो अज़ाब जा असरात जेको शुरू थी विया। ऐं क़ौम वारनि चयो त ॾिसो यूनुस अलैहिस्सलाम किथे आहे, पोइ उन्हनि जे अंदरि दाना माण्हू, उन्हनि जो जेकॾहिं अगरि यूनुस अलैहिस्सलाम न आहे न, पोइ सम्झो इहो पको अज़ाब आहे ऐं इन जे अंदरि गर्क थी वेंदासीं। ॾाढी तहक़ीक़ करायूं ऐं ॻोल्हा करायूं, यूनुस अलैहिस्सलाम मिले ई नथो। उन्हनि चयो त हाणे तौबा इस्तग़फ़ार कयो, हाणे तौबा इस्तग़फ़ार कयो, पंहिंजे ॿारनि खे बि वठी करे ॿाहिरि निकिरो ऐं नंढा बि ऐं वॾा बि सभु अल्लाह जे ॾाढो गिड़गिड़ायो ऐं रो त या अल्लाह असां तौबा न कयूं। हे वाहिद क़ौम आहे यूनुस अलैहिस्सलाम जी, जंहिंजे मथां अज़ाब हीअं मथां आयो ऐं उन्हनि जी तौबा जे करे अल्लाह ताला उहो अज़ाब उन्हनि खां टारे छॾियो। यूनुस अलैहिस्सलाम खे पोइ अल्लाह ताला वही जे ज़रिए सां ॿुधायो त हाणे क़ौम जेकी आहे न, उनजे मथां अज़ाब मोकिलियोसीं। जॾहिं मच्छी खां ॿाहिरि निकिता ऐं इंतिहाई कमज़ोर हुया, 40 ॾींहं मच्छी जे अंदरि रहिया, पेट जे अंदरि।
पोइ अल्लाह जे अमुर सां ॿाहिरि निकिता। पोइ अल्लाह ताला वही जे ज़रिए सां ॿुधायो त हे क़ौम जेकी आहिनि जंहिंखे तव्हां छॾे करे निकिता हुयो, इहा क़ौम हाणे ईमान वारी थी वई आहे। इन जे मथां असां अज़ाब मोकिलियो, पर उन्हनि तौबा इस्तग़फ़ार कई, हाणे क़ौम जी तरफ़ वञो। यूनुस अलैहिस्सलाम जिन जो क़ौम जी तरफ़ विया त ॾिठो साईं क़ौम इस्तक़बाल लाइ बीठी आहे। माशाअल्लाह साईं, तव्हां पैगम्बर आहियो, सचाई पैगम्बर आहियो। हक़ीक़त में तव्हां जेकी ॻाल्हि कई न अज़ाब ईंदो, उहो अज़ाब आयो हुयो, उहो अज़ाब आयो हुयो, पर असां तौबा कईसीं, असां तव्हांजी इतबा कयूं था। त ॾिसो केतिरो हिकु टेंशन, केतिरो हिकु परेशानी पैगम्बर जे ज़हन जे अंदरि उम्मती जी रहंदी आहे। इहो सिर्फ़ु यूनुस अलैहिस्सलाम न, तमामु पैगम्बर, तमामु नबी इहो ई फ़िक्र खणी करे पब्लिक की तरफ़ ईंदा आहिनि। ऐं जेको गम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत जो रखियो, शायदि कंहिं पैगम्बर बि न रखियो। हालांकि ॿियनि पैगम्बर जी इहे मिसाल आहिनि, ॿियनि पैगम्बर जी इहे दास्तान अल्लाह ताला क़ुरान हकीम में असांखे बयानु करे ॿुधाई। पर साहबा फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको गम हुयो न, सभिनी पैगम्बरनि जो गम हिकिड़े पासे रखो, सभिनी पैगम्बरनि जो गम हिकिड़े पासे रखो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गम हिकिड़े पासे रखो। नबी जो गम तमामु पैगम्बरनि जे गम खां वधी वेंदो। साहबा फरमाइनि पिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कठे जॾहिं वेंदासीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक खां गम जा आवाज़ हिकु निकिरंदो हुयो। ऐं फरमायो उहो आवाज़ु ईअं निकिरंदो, को देगिड़ी जेकॾहिं बाहि ते पई हुजे ऐं बाहि जो हेठां जोश अचे त उहा आवाज़ु करणु लॻंदी आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीने खां उम्मत जे गम जो आवाज़ु ईअं ई ईंदो हुयो। ऐं जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत लाइ अल्लाह खां बख़्शिश जी दुआ घुरी ऐं रुना, मां सम्झंदो कंहिं पैगम्बर बि एतिरो रुना न आहिनि। पोइ हाणे असां कंहिं क़िस्म जा कोई, मां सम्झंदो वफ़ादार उम्मती शायदि न आहियूं, जो नबी जी एतिरी पोइ ते फ़िक्र हुजे, नबी जो एतिरो पोइ ते रोअणु हुजे, ऐं नबी जी एतिरी पोइ ते दुआ हुजे, ऐं इन खां बावजूद बि असां नबी जो उन ई तरीक़े खे जेको आहे खंजर हणण जी कोशिशि कयूं। अच्छा, खंजर मां मुराद इहो ई आहे न, नबी जी सुनत खे छॾे ॾियणु, इन खां वधीक छा खंजर लॻी सघे थो। जो सही बुख़ारी सही मुस्लिम में अंदरि हिकु हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाई, अल्लाह ताला हिकिड़ी ख़ासि, हिकिड़ी अहम अल्लाह ताला दुआ तमामु पैगम्बर खे ॾिनी, जो पैगम्बर उहे हिकु स्पेशल, मां सम्झो जंहिंखे स्पेशल दुआ चइबी आहे, जेकी अल्लाह ताला खां पैगम्बर घुरे। हालांकि अल्लाह ताला बाज़ औक़ात हर पैगम्बर जी दुआ क़बूल कंदो आहे, पर सभु दुआ क़बूल अल्लाह ताला करे ईअं नाहे। सभई दुआऊं अल्लाह ताला पैगम्बर जूं क़बूल करे ईअं नाहे, पर अल्लाह ताला हिकिड़ी ख़ासि दुआ पैगम्बर खे ॾींदो आहे। पैगम्बर उहा दुआ घुरे, अल्लाह ताला उनजी उहा दुआ क़बूल करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तमामु पैगम्बरनि दुनिया जे अंदरि उहा दुआ घुरी, कंहिं पंहिंजे अहल लाइ घुरी, कंहिं पंहिंजे मक़ाम लाइ घुरी। यादि रहे ए उम्मत, तव्हां सां तमामु वॾी मोहबत आहे, तव्हां उम्मतनि सां वॾो तालुक़ु आहे। उन दुआ खे मां महफ़ूज़ करे रखियो आहे। यौम महशर में तमामु गुनाहगारनि जे लाइ उहा दुआ घुरंदुमि, ऐं इंशाअल्लाह अल्लाह ताला मुंहिंजी तमामु उम्मत खे जेको माफ़ु कंदो। हे नबी जी शफ़क़त आहे, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिरबानी आहे, जो आख़िरी हज में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजतुल विदा ते उम्मत लाइ एतिरो बेताब थिया, एतिरो रुना, शायदि तारीख़ जे अंदरि कोई इंसान पंहिंजे पीउ जे मथां एतिरो रुनो न हुजे, एतिरो गम कयूं, शायदि तारीख़ जे अंदरि कंहिं पंहिंजे ख़ानदान जे मथां एतिरो गम न कयो हुजे, जेतिरो गम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत लाइ कयो आहे। त इस्लाम खे मज़बूत पकड़ियो, अल्लाह ताला जे अहकाम खे मज़बूत पकड़ियो, इन जे अंदरि तव्हां मुस्लमान जी फलाहियत आहे। अच्छा, बनी इसराइल जे अंदरि हिकु वाक़ियो आयो, त बनी इसराइल जे अंदरि अल्लाह ताला टिनि शख़्सनि खे आज़मायो, टिनि शख़्सनि खे अल्लाह ताला आज़माइश तौर ते अल्लाह ताला उन जी तरफ़ फ़रिश्तो मोकिलियो। त उन टिनि शख़्सनि जे अंदरि हिकिड़ो जेको आहे गंजे हुयो, ऐं ॿियो बरस जी बीमारी वारो हुयो, यानी जंहिंखे असां पगवारी बीमारी चवंदा आहियूं, ऐं टे नंबर ते उहो बंदो नाबीन हुयो। अल्लाह ताला उनजी तरफ़ आज़माइश लाइ हिकिड़ो फ़रिश्तो मोकिलियो। सभ खां पहिरियां फ़रिश्तो आयो नाबीन जी तरफ़। नाबीन खां पुछे कहिड़ो टेंशन आहे, ॾे हाल वाल भला। नाबीन जो पूरी दुनिया जी सॼी रौनक जेकी रोशनी आहे न, इहा मूंखां खसियल आहे काफ़ी ज़माने खां वठी करे। चई तमन्ना तोखे आहे भला, तोखे तमन्ना आहे त तूं अखियुनि सां ॾिसे। चई इहा बि का ॻाल्हि थींदी आहे, केरु बंदो चवंदो मां अंधो हुजां, दिलि चवे थी त मुंहिंजी बि जेको आहे नज़र अहिड़ी हुजे जो मां बि काइनात तमामु रौनकुनि खे ऐं रोशनियुनि खे ॾिसां।
अच्छा चई भला माल कहिड़ो पसंदि कंदो आहे? माल नेठ घणा बंदा कारोबारी हूंदा आहिनि त पुछा कंदा यार कारोबार तो कहिड़ो पसंदि आहे? त कोई चवंदो मूंखे किराने स्टोर जो कारोबार पसंदि आहे, कोई चवंदो मूंखे साड़ियुनि जो कारोबार पसंदि आहे, कोई चवंदो मां ठेकेदार आहियां, जॻहनि जा मां ठीका खणंदो आहियां। त हर कंहिंजी चॉइस बि पंहिंजी हूंदी आहे। त हुन नाबीन चयो यार फ़रिश्ते खे चई, फ़रिश्तो इंसानी शिकिल में हो न, हुनखे चई यार माल जी तूं ॻाल्हि कई आहे, माल में मूंखे ॿकरियूं ॾाढियूं अज़ीज़ आहिनि। त पोइ फ़रिश्ते दुआ घुरी त या अलाह हिन जूं अखियूं जेको आहे सही सलामत थी वञनि ऐं हिनखे हिकिड़ो माल बि ॾे। त फ़रिश्ते कन खां वठी करे ॿकरी बि पकड़ाए छॾियसि हथ मां। हे बसि अलाह जो अमर हुयो ऐं नाबीन जूं अखियूं जेको दुरुस्त थी वियूं, बिल्कुलु सही ॾिसण जी। हो यार माशाअल्लाह, अलाह ताला तोखे जज़ाए ख़ैर ॾे। हे ॾिसो करिश्मो कीअं थी वियो। पर हुन चयो आख़िरी में वञण जे टाइम चई सभु अलाह ताला जो शुक्र हमेशह कंदो रहिजांइ। हुनजो ठीकु आहे, मां हमेशह अलाह जो शुक्र कंदुमि। अखियूं नाबीन जूं थी वियूं, ॿकरी बि मिली वई। हलो साईं, हाणे ॿिए हिकु बंदे ॾे वियो जंहिं बंदे जे जिस्म ते इंतिहाई ज़्यादा बग हुई। हाणे बग जेको आहे उहो इंसानु बेसरो लॻी पवंदो आहे। हिकिड़ो चमड़ो ई अछी था हुजे ऐं हिन पासे कारी सफ़ेद जिस्म बॉडी। साईं तव्हां ॾिठो आहे न, इनखे छा चइबो बग वारो बंदो? अच्छा बग वारो बंदो। त बग जेको आहे इंतिहाई वॾो ख़तरनाक मर्ज़ु आहे, तमामु वॾे हसीन बंदे खे बि बिगाड़े छॾींदो आहे। त हिकिड़े बंदे खे बनी इसराइल जे अंदरि इहो बग वारो मर्ज़ु हुयो। त आयो फ़रिश्तो हुन खां पुछे कई तोखे छा मसइलो आहे? चाहे हे ॾिसो न, कोई बंदो मां सां सलाम कलाम बि नथो करे, सलाम दुआ बि नथो करे। इन जे करे त मुंहिंजी हालति जेकी आहे उहा बग वारी आहे। बसि मां चवां थो कहिड़े न कहिड़े तरीक़े सां इहो मां खां मर्ज़ु निकिरी वञे। फ़रिश्ते जो इहो मर्ज़ु निकिरी वञे त पोइ यार पोइ त मां तुंहिंजो वॾो अहसान मञींदुमि। चए माल जे अंदरि तो कहिड़ी शइ पसंदि आहे? चए मूंखे ऊठ ॾाढो पसंदि आहे। फ़रिश्ते चयोसि ऊठ थो के थो हदी थो कयां तूं? ऐं हथु बथ घुमाईंसि या अलाह खां दुआ घुरई, उहो साईं दुरुस्त थी वियो। बग जेको कन्वर्ट थी वियो, सॼो जिस्म हसीन, बिल्कुलु सुहिणो यंग। हे बि पोइ आयो साईं हिकिड़े गंजे ॾे ॾिठईं साईं वार। हाणे वार न हुजनि वॾो टेंशन आहे। जीअं बंदे जा जवानी जे अंदरि वार वञनि न ऐं खुसरो वारनि जे एतबार सां थी वञे ऐं हितां लोट ज़ार थिए भला बाक़ाइदे, त उहो परेशान थींदो। हाणे रिश्तो अलाए मूंखे मिलंदो अलाए न मिलंदो, छो त वारनि जे अंदरि हुस्न रखियलु आहे। मां ॻाल्हि ॿुधायां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ऐं उमिरे ते हलक कराई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ऐं उमिरे ते हलक कराई आहे। इन खां बाद में रिवाजनि में नथो मिले त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलक कराई हुजे। हलक मां मुराद यानी वार बिल्कुलु कटराया हुजनि। न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मामूली जो न बनियो आहे, छो त वारनि जे अंदरि हुस्न रखियलु आहे। हिकिड़ो बंदो टिकण जो कराए न त ठीकु आहे, उहो कमु त हलियो वेंदो, पर वारनि जे अंदरि अलाह ताला हुस्न रखियो आहे। बंदो वारनि सां ठहंदो आहे। त हो साईं उहो गंजो सॼो हुयो न, गंजो बि मां सम्झो थो गंजो ख़ानदानी क़िस्म जो को गंजो हुयो, जंहिंखे हिकिड़ो वार बि मथे ते न हो बनी इसराइल जे अंदरि। त पोइ आयो फ़रिश्तो यार चए तोखे गंजे जो मर्ज़ु आहे, टेंशन आहे तोखे। हाणे चए तोखे वार बि त अची वञनि त पोइ चए वार अची विया त यार पोइ सुभान अल्लाह ॾाढी भली ॻाल्हि आहे। चए वार सां गॾु गॾु ॿियो तोखे छा अचे? चए ॿियो मूंखे ॻाल्हाइण जे अंदरि फ़साद अचे, ॻाल्हाइण जे अंदरि मूंखे टैलेंट अचे। इहे शयूं मूंखे मिली वञनि त मां अलाह ताला जो वॾो अहसान मञींदुमि। त फ़रिश्तो ठीकु आहे, हल साईं वार बि अची विया ऐं ॻाल्हाइण जे अंदरि फ़साद बि अची वई। साल खां बाद में अलाह ताला फ़रिश्ते खे दुबारा मोकिलियो। वरी अलाह ताला फरमायो ॾिसजांइ हाणे हिन गंजे जा कमु ॾिसजांइ, छो त अलाह ताला दिलनि खे ॼाणे थो न। अहिड़ी तरह हे हिकु वाक़ियो ॾिसो न, हे वाक़ियो तव्हांजे लाइ बि फ़ाइदेमंद आहे, मुंहिंजे लाइ बि फ़ाइदेमंद आहे। त पंहिंजी हैसियत खे, पंहिंजी क्वालिटी खे यादि कयो। अगरि कंहिं ज़माने में हेठि किरियल हुयो न, हाणे अलाह ताला तव्हांखे उरूज ते खयो आहे, मक़ाम ते खयो आहे, त हमेशह अलाह ताला जो शुकुरु कंदा कयो। ईअं न चवंदा कयो त मां ख़ानदानी रेस आहियां। घणा बंदा कंहिं ज़माने में ज़कात वठंदा आहिनि, कंहिं ज़माने में ज़कात अलाह जे नाले ते साईं वासे ज़माने ज़कात ॾेई छॾियो या चिंदो वठंदा आहिनि। पोइ जॾहिं पैसो थींदो आहे पोइ पाण जे नाले सां गॾु रेस जो नालो एड कंदा आहिनि, रेस मीर ऐं भोतार। त उन्हनि खे मां ॿुधायां थो पंहिंजी क्वालिटी में रहंदा कयो, पंहिंजी हैसियत में रहंदा कयो। साल गुज़रियो फ़रिश्तो ईअं आयो नबीन खे नए नबी नालो वाल ॾे। यार चए मां मुसाफ़िर आहियां, काफ़ी जेको मां ट्रेवल करे आयो आहियां, मूंखे जेको आहे न मूंखे हिकिड़ी ॿकरी खपे। हालांकि तो वटि ॿकरियूं अलाह ताला हुनखे बरक़त ॾिनी, ॿकरियुनि मां ज़्यादा ॿकरियूं थी वियूं, तमामु घणियूं ॿकरियूं थी वियूं। त पोइ नाबीन चयो त बाबा हलियो वञु। हे चए मुंहिंजी पंहिंजी कमाई आहे, हे पंहिंजी मुंहिंजी महिनत आहे ऐं पंहिंजी जेको मुंहिंजो अकुल सां हे मूंखे माल आयो आहे। हुन फ़रिश्तो जो ईअं बिल्कुलु न आहे, लॻे थो इहो माल तोखे अलाह ताला अता कयो आहे।
पहिरियों तूं मिसकीन हुई, पहिरियों तूं अंधो बि हुई। हुन चयो यार हे ॾिस कहिड़े क़िस्म जो फ़क़ीर आहे, हे कहिड़े क़िस्म जो फ़क़ीर आहे, हिकु ख़ैरात थो वठे, ॿियो दादागिरी सां ख़ैरात थो वठे। चए हलियो वञ, मां अॻु में ई जेको आहे ठाहु को ॾिसंदो हुउमि, मुंहिंजी नंढाप खां वठी करे मुंहिंजी नज़र एतिरी तेज़ आहे जो के इंसान जी न आहे। त फ़रिश्तो जो मां अल्लाह खां दुआ घुरां थो अल्लाह ताला तोखे वापसि क्वालिटी जे अंदरि मोटाए छॾे, वापसि क्वालिटी जे अंदरि मोटाए छॾे। यानी जीअं पहिरियों अंधो हुई न, अल्लाह ताला तोखे ईअं अंधो करे छॾे। फ़रिश्तो जीअं निकितो त पोइ साईं हाणे ठापरंदो थिए पियो ईअं। अवा कोई आहे अल्लाह जे वास्ते मूंखे जेको सहारो ॾिए, चाहे जेको बंदो नेमत ई ना क़दुरु कंदो न त अल्लाह ताला नेमत खसे वठंदो आहे। अचो साईं हाणे ॿकरियुनि जो धण थी हुई न, ॿकरियुनि खे ज़वाल अची वियो, बीमारी अची वई, ॿकरियूं बि मरंदी वियूं। आयो साईं हाणे हुन वटि जेको बरस जी बीमारी वारो, बग जी बीमारी वारो, ॾिठई न साईं सफ़ा ईअं ठाकुर थी करे परे खां अचे थो, उठ ते चढ़ियल आहे अचे थो, ऐं उठ खे हकीलींदो अचे थो। हे फ़क़ीर माण्हू सफ़ा नॉर्मल यानी कपिड़ा बपड़ा पातल परे खां त मथे कीअंसि। यार अल्लाह जे वास्ते वॾो तूं शाही ख़ानदान जो लॻे थो, अल्लाह जे वास्ते मूंखे जेको आहे का रक़म ॾे, मां मुसाफ़िर हिकु बंदो आहियां, पंहिंजी मंज़िल ते वञी करे पहुचां। हुनजो फ़िलहालु मूंखे टाइम बिल्कुलु न आहे, मां कलाम ई न कर। हुन चयो यार मूंखे थोरो घणो मालूम थिए थो कंहिं ज़माने जे अंदरि तोखे जिस्म ते बर्स जी बीमारी हुई, हुन जो हलियो वञ हिकु ख़ैरात थो वठे, ॿिए नंबर ते वरी मुंहिंजे मथां तोहमत थो हणे। मां बिल्कुलु ईअं ई यंग लॻो पियो आहियां, ईअं हसीन लॻो पियो आहियां। ऐं हे मूंखे चई हिकिड़ो उठ ई ॾेई छॾ, चए ॾिस यार फ़क़ीर कहिड़ो आहे, उठ जो मुतालबो थो करे, कुझु बि न आहे, निकितो हलियो वञ। फ़रिश्ते जो अल्लाह तोखे उन ई कंडीशन जे अंदरि मोटाई, उन ई हालत जे अंदरि अल्लाह ताला तोखे मोटाई। फ़रिश्तो साईं जीअं जो वियो, उन जी बग जेकी आहे विराए दोबारा निकिरी पई, ऐं माल बि ईअं मरणु लॻो। आख़िरी में साईं गंजे फ़क़ीर ॾे, गंजे खे वॾो को ज़ख़्म लॻल हुयो साईं कंहिं ज़माने खां वठी करे। गंजे खे पंहिंजे यानी पोइ ते बीमारी ते टेंशन हुयो काफ़ी ज़माने खां वठी करे, ऐं गंजो मुख़लिस बंदो हुयो। गंजे ॾे आयो, चए यार मूंखे का शइ खपे अल्लाह जे नाले ते, मुसाफ़िर आहियां। गंजे जो यार जेकी मुंहिंजी मिल्कियत आहे न हे तूं खणी वञ, भले जेकी मुंहिंजी मिल्कियत जातां तोखे पसंदि अचे उहा मिल्कियत में खणी वञ। पोइ फ़रिश्ते जुस मूंखे लॻे थो कंहिं ज़माने में तूं गंजो हुई, कंहिं ज़माने में तोखे वार बिल्कुलु न हुया। चए हक़ीक़त यार कंहिं ज़माने में मां गंजो हुयुमि, ऐं मूंखे वार मथे ते न हुया, ऐं मूंखे ॻाल्हाइण जी ख़बर बि न पवंदी हुई। हे अल्लाह ताला पंहिंजो अहसान मुंहिंजे मथां कयो आहे। त पोइ ॿुधाईंसि गंजा ॻाल्हि ॿुधजांइ, जेके तुंहिंजा पोयां साथी हुया न, जेको हिकु नाबीन अंधो ऐं ॿिए नंबर ते जंहिंखे बरसी बीमारी वारो, अल्लाह ताला उन्हनि खे असुली क्वालिटी जे अंदरि मोटाए छॾियो आहे। असुली जेको आहे यानी जीअं पहिरियों अंधा हुया ऐं बरसी बीमारी, हाणे साॻियो अंधो थी वियो ऐं बरसी बीमारी अची वई। इन तमामु वाक़े जो ॿुधण जो मतिलबु इहो ई आहे त अल्लाह जा ॾियो हमेशह आजिज़ी कंदा कयो। हा, पंहिंजी ताक़त शरीयत खे न ॾेखारींदा कयो, पंहिंजो पावर शरीयत खे न ॾेखारींदा कयो। पंहिंजी रक़म जी ताक़त कंहिं आम हिकु बंदे खे न ॾेखारींदा कयो। पैसे जे करे जेको गुरूर ईंदो आहे न, तकबुर ईंदो आहे न, ऐं उहो तकबुर बाज़ माण्हू अहले इल्म खे ॾेखारींदा आहिनि त हे असां वटि पैसो आहे, तूं असांखे छा थो करे सघे। त अहले इल्म जी हमेशह बंदो ताज़ीम करे ऐं आजिज़ी करे। आजिज़ी अल्लाह खे पसंदि आहे। ॾिसो तकबुर उन सूरत में असां कयूं जॾहिं असां में को फॉल्ट न हुजे, असां में कंहिं क़िस्म जो कोई बि ऐब न हुजे न, पोइ असां तकबुर कयूं त असांखे तकबुर जेको ठहे थो। असां हर हिकु एतबार सां कमज़ोर आहियूं। मूंखे बुख़ार थिए मां बिसरे खां उथी न सघंदुमि, मूंखे खंघि थी पए मां बयानु करे न सघंदुमि, मथे में सूरु पए त मां उथी न सघंदुमि। असां हर हिकु एतबार सां असां इंतिहाई कमज़ोर आहियूं। जीअं अल्लाह असांजी तख़लीक़ कई आहे, अल्लाह ताला असांजी नेचुरल ॾिठी त हे बंदा इंतिहाई कमज़ोर। हाणे पोइ तकबुर, पैसो वॾो ख़तरनाक आहे साईं। पैसो चङनि भलनि खे अलाए किथे बिगाड़े छॾींदो आहे, कंडीशन जेको आहे फिराए छॾींदो आहे। त हर हिकु सूरत में बंदो आजिज़ी करे। ऐं ॿिए नंबर ते ज़्यादा माल अची वञे त अल्लाह जी राह में ज़कात कढो, ऐं जंहिंखे ज़कात ॾियो था, जंहिंखे सदको ॾियो था, उन जे मथां अहसान कंहिं क़िस्म जो कोई न सम्झो। मां अक्सर असां पंहिंजा मुस्लमान ॾिसां थो पंहिंजे हिन इलाइक़े जे अंदरि, जेके पैसनि ते ज़कात कढनि था, सदको कनि था, उहे अहसान था कनि। कंहिं बि मिसकिन खे को पैसा रक़म ॾियणो न त उनजे मथां पंहिंजो अहसान जो हिकिड़ो रोब था रखनि त हे कहिड़े क़िस्म जो सदको आहे, हे कहिड़े क़िस्म जी ज़कात आहे।
यादि रहे त अहिड़ी ज़कात जी, अहिड़े सदक़े जी ख़ुदा खे कंहिं क़िस्म में कोई ज़रूरत न आहे। बंदे खे बंदे जे मथां कोई अगरि रक़म लुटायो अथनि अलाह जी रज़ा लाइ, त ॾिसंदा छा खे कयो, ॾिसंदा उन बंदे खे न कंदा कयो, उन बंदे खे न ॾिसो, उन अलाह खे ॾिसंदा कयो त हे मामलो मां कंहिंसां कंदो, हे मामलो मां अलाह सां थो कयां। अगरि कंहिंखे मां ड्रेस वठी ॾिनी आहे त हे मामलो मां कंहिंसां कयो आहे, हे मामलो मां मुजीब रहमान सां नथो कयां, हे मामलो मां अलाह सां थो कयां। कंहिं ग़रीब खे मां कटो चांवर जो वठी ॾिनो आहे त इहो मामलो कंहिंसां थो कयां। मतां इहा दिलि जे अंदरि मां जेकॾहिं ॻाल्हि आई न त हिन टाइम चांवरनि जो कटो ॾियांसि थो ऐं सुभाणे हिकिड़ो हिन खां हिकिड़ो कमु वठंदुमि, सुभाणे हिन खां 2-3 कमु वठंदुमि, त यादि रहे त इहो तव्हांजो सदको न थींदो। पोइ त इहे तव्हां हुनखे कम जा पैसा ॾिना आहिनि, पोइ त तव्हां मफ़ाद जा पैसा ॾिना आहिनि। ऐं असांजा तमामु घणा मालदार माण्हू पंहिंजी नेकियुनि खे ईअं तबाह था कनि। त अलाह खे इख़लास खपे सर, अलाह खे इख़लास खपे। अलाह तव्हांजे माल खे, तव्हांजी लिबास खे, तव्हांजो हुस्न जमाल खे ख़ुदा न आहे ॾिसंदो। छाजे करे अलाह ताला इहा शइ तव्हांखे ख़ुदि अदा कई आहे। मुजीब रहमान जी तख़लीक़ अलाह कई त मुजीब रहमान जो चेहरो, बॉडी, बनावट बि त अलाह कई। त अलाह ताला फरमाए मुजीब रहमान जी शिकिल ऐं शुबात खे मां नथो ॾिसां, के कपिड़नि खे बि मां नथो ॾिसां, लिबास खे बि नथो ॾिसां। हा, मुजीब रहमान जी जिस्म जे अंदरि हिकिड़ी नंढी दिलि बनाई आहे, उन दिलि खे मां अलाह ॾिसां थो इन जे अंदरि छा आहे, उन जे अंदरि छा आहे। छा मां अलाह जे लाइ मामलो करे थो, बयानु मां अलाह जे लाइ करे थो या पब्लिक खे ॿुधण जे लाइ करे थो। त हर हिकु कम जे अंदरि बंदो इख़लास जेको शुरू करे। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला तमामु मुस्लमान जा रोज़ा, सदको, नमाज़, तहज्जुद नमाज़ ऐं तरावी नमाज़ इन जे अंदरि इख़लास जेको नसीब अता फ़रमाए ऐं असांजी इन तमामु इबादत खे जेकी रमज़ान में कईसीं उनखे पंहिंजी बारगाह में क़बूल करे। साईं, सदका फ़ितर केतिरो ॾियणु खपे ऐं फ़ी माण्हू खे सदका फ़ितर कहिड़े माण्हू ते लाज़िम आहे ऐं कंहिंखे ॾियणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि बंदो ज़हन में रखे, काफ़ी सुवाल दोस्तनि जा आया आहिनि त सदका फ़ितर छा आहे, केतिरी मिक़दार आहे, केतिरा पैसा थियंदा, केतिरे फ़र्दनि खे ॾियणु खपनि। सभ खां पहिरियां हिकिड़ो उसूल सम्झो, सदका फ़ितर सभिनी बंदनि जे मथां लाज़िम न हूंदो आहे। सदका फ़ितर सभिनी मुस्लमान जे मथां लाज़िम न हूंदो आहे। हा, उन बंदे जे मथां लाज़िम आहे जंहिंजी मिल्कियत में, जंहिंजो बैंक बैलेंस में या जंहिंजे सामान में ज़रूरत खां अलावा 52.5 तोला चांदी जेतिरी रक़म पई आहे या ओतिरो सामान एक्स्ट्रा पियो आहे, इस्तेमाल खां ॿाहिरि आहे, एतिरी जेकॾहिं रक़म पई आहे त उहो बंदो सदका फ़ितर कढंदो। त 52.5 तोला चांदी जी रक़म छा थी बीहे हिन ज़माने में, तक़रीबन मां सम्झां थो 2.25 लख बीहे थी। 2.25 लख जेकॾहिं कैश पई आहे, 2.25 लख जी जेकॾहिं सामान पियो आहे जेके मुजीब रहमान इस्तेमालु नथो करे, मोटरसाइकिलियूं 2 आहिनि, हिकिड़ी 1250 घर में बीठी आहे, उनखे मां हलाईंदो ई न आहियां, ख़ाली एक्स्ट्रा बीठी आहे, ऐं हिकिड़ी मुंहिंजी लोकल मोटरसाइकिल आहे जंहिंखे मां हलाईंदो आहियां। त शरीयत ॿुधायो जेकी मोटरसाइकिल एक्स्ट्रा बीठी आहे, जंहिंखे तव्हां यूज़ ई नथा कयो, इस्तेमालु बि नथा आणो, उन जे अंदरि ज़कात थींदी, उन जे अंदरि सदका फ़ितर थींदो। पोइ इन ते शुमार कयो घर जे अंदरि जेको बि सामान ज़रूरत खां अलावा पियल आहे। पोइ तव्हांजे अलमारियुनि में अलमारियूं पयूं आहिनि जेके इस्तेमाल खां अलावा आहिनि। बाज़ औक़ात अलमारियूं अहिड़ियूं आहिनि न जेके असांजे कपिड़नि लाइ हूंदियूं आहिनि, मुंहिंजा कपिड़ा उन में रखिया वेंदा आहिनि। मुंहिंजी घरवारी पंहिंजा कपिड़ा रखंदी आहे, शौक़े सां ठहनि जो आहे। हा साईं, ऐं अहिड़ी तरह इन खां अलावा पर जेकॾहिं कंहिं घर जे अंदरि डबल अलमारियूं आहिनि, हिकिड़ी इस्तेमाल में ई नथी अचे, हिकिड़ा थांव इस्तेमाल में ई नथा अचनि, सामान इस्तेमाल में नथो अचे, त उन तमामु शयुनि खे आसान जुमलनि में ॿुधाईंदो जेकी ज़रूरत खां अलावा उनखे काउंट कंदासीं। त जेकॾहिं उन तमामु शयुनि जी ऐं जेके मां वटि कुझु पैसा आहिनि उहा रक़म 2.25 लख ताईं बीठी, त हर हिकु बंदे जे मथां सदका फ़ितर पोइ उन बंदे जे मथां लाज़िम थींदो। ऐं फ़ी फ़र्द 2 किलो कणिक जे एतबार सां सदका फ़ितर कंदो, घटि में घटि उनजी रक़म मां सम्झां थो मौजूदा असांजे 2025 में 160 बीहे थी। एहतियातन फ़ी फ़र्द जे मथां 200 रुपया काउंट कंदा वञो। पोइ उन जे अंदरि नंढा तव्हांजा ॿार आहिनि, तव्हांजी घरवारी आहे, तव्हां वॾा भाउ आहियो, तव्हांजा नंढा भाइर आहिनि या पीउ आहे, सॼो कंट्रोल घर जो पीउ जे हथ में आहे, त अबो ई कंदो
फ़ी फ़र्द जे मथां 200 रुपया ॾियणा कंहिंखे इहो बि मसइलो आहे। ॾियणा आहिनि रिश्तेदार जेके क़रीब आहिनि, मुस्तहिक़ आहिनि, जंहिंखे खाइण जे लाइ पैसो न आहे, लिबास पाइण जे लाइ पैसो न आहे, उन्हनि खे ॾींदव। पोइ जेकॾहिं तव्हांजी भेण आहे, शादीशुदा आहे, उनखे ग़रीब आहे, उनखे ॾींदव त बि दुरुस्तु आहे। तव्हांजी मासी आहे, तव्हांजी पुफी आहे, या इन खां अलावा बाक़ी जेके बि रिश्तेदार आहिनि, आसानी सां सम्झी सघो था। ॾियणो कहिड़े टाइम आहे इहो बि हिकिड़ो मसइलो आहे। ईद खां पहिरियां हिन टाइम ॾियणु बहितर आहे। हिन टाइम सदका फ़ितर ॾियणु इंतिहाई बहितर आहे। हिन टाइम ॾेई करे बंदो जान छॾाए, न त पोइ बि ईद नमाज़ खां पहिरियां ॾियणु हिनखे खपे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा साईं, अलम जे हेठां वेही करे औलाद लाइ दुआ घुरणु या ॿी का हाजत घुरणु कीअं आहे? सर, हे मुशरिकनि जो त कमु आहे न। अलम जे हेठां वेही करे औलादी तलब, अलम जे हेठां वेही करे पंहिंजी हाजत, अलम छा कंदो? अलम कंदो छा? जेकॾहिं अलम खां घुरणु दुरुस्तु आहे, अलम जे हेठां वेही करे, ॾिसो हे ॻाल्हि शिदत आहे, इहा ॻाल्हि ॾुखी लॻंदी तमामु मुस्लमान खे। मां चवां थो ॾुखी तव्हांखे लॻंदी इन बेस सां, अलाह जो कसम आहे, अहलुल बैत मां मेंबर ते वेठो आहियां। अहलुल बैत मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराने मां को हिकिड़ो फ़र्द मूंखे ॾेखारियो जंहिं हिकु नंबर ते अलम लॻायो हुजे घर में, ॿिए नंबर ते घर में अलम लॻाए करे वरी उन जे हेठां वेही करे उन खां औलाद घुरी हुजे। ॻाल्हि क्लियर, टू द पॉइंट। कोई आहे कंहिंखे हिमत आहे मूंखे ॾेखारी? हे कहिड़ो हे मुशरिकनि वारो तरीक़ो आहे? हे जहालत वारो तरीक़ो आहे। ज़करिया अलैहिस्सलाम पैगम्बर आहे, औलादी ज़रूरत आहे, कंहिं खां घुरनि था? अलम खां नथा घुरनि, अल्लाह खां घुरनि था। क़ुरान में लिखियलु आहे। मुजीब रहमान जी पंहिंजी ॻाल्हि थोरी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जलील क़दर पैगम्बर, औलादी ज़रूरत आहे, कंहिं क़िस्म जो कोई अलम खां न घुरियऊं, अल्लाह जी तरफ़ मुतवज थिया, या अल्लाह मूंखे औलाद ॾे। त सर, औलाद अल्लाह ॾींदो आहे, अलम न आहे ॾींदो। अलम न आहे ॾींदो औलाद। अलम खां दुआ घुरणु हे शिरक वारो कमु आहे। औलाद घुरणु हे वॾो शिरक वारो मर्ज़ु आहे। औलाद पीर न आहे ॾींदो। घणा सिंध जे अंदरि अहिड़ा पीर जेके पाण बेऔलाद थी करे मरी विया, जंहिंखे औलाद ई न हुई, ईअं ई हिन दुनिया खां निकिरी विया। त पंहिंजे ज़हन खे बनायो, हे ज़मानो पहिरियों जहालत हुई त हुई, कोई मीडिया जो ज़मानो न हो, को ॿुधाइण वारो को अहिड़ो मौलवी न हुयो। अल्हम्दुलिल्लाह हिन टाइम इल्मु अची वियो काफ़ी। हिन ज़माने में बि जेकॾहिं अगरि कोई कंहिं बंदे जो अहिड़ो उन में मर्ज़ हुजे न, पोइ मां सम्झां थो तव्हां सां अल्लाह नाराज़ आहे। अल्लाह नाराज़ आहे। औलाद अल्लाह ॾींदो आहे, तव्हांजे मसाइल खे अल्लाह हल कंदो आहे। साईं, तव्हां अजीब ग़रीब ॻाल्हि था कयो। 2-3 ॾींहं अॻु में पहिरियों मां अलम जे हेठां दुआ घुरियुमि, दुआ क़बूल थी वई, औलाद बि मिली वई। मुलनि जी ॿोली बि ख़राबु, दिमाग़ु ख़राबु आहे। त मां चवां थो, जेकॾहिं अगरि तोखे इहो यकीन आहे न, एतिरो तोखे यकीन त अलम जे हेठां दुआ क़बूल थी वई, औलाद मिली वई, पोइ हिंदुनि जो अक़ीदो बि इहो ई आहे। हिंदू चवनि था भूतनि ॼाॾो ॿाहूं ॿधी करे बीठासीं, औलाद मिली वई। ईसाई उहे चवंदा सलीब ॼाॾो ॿाहूं ॿधी करे बीठासीं, औलाद मिली वई। यहूदी पहाड़ ॼाॾो बीह करे ॿाहूं ॿधी ऐं चऊं औलाद खपे, औलाद मिली वई। पोइ मां चवां थो सभिनी दुआ त क़बूल थिए थी। हे सभु कुझु मामला करण वारी ज़ात अकेले अल्लाह जी आहे। नज़र तव्हांखे अलम ईंदो आहे, नज़र तव्हांखे क़बर ईंदी आहे, नज़र तव्हांखे सलीब ईंदो आहे, नज़र तव्हांखे पहाड़ ईंदो आहे। तमामु मामलात खे अल्लाह कंट्रोल कंदो आहे। हे तो ई त अल्लाह जो कसम, पैगम्बरनि जो कोल बि इहो ई आहे, पैगम्बरनि जी तालीम बि इहा ई आहे त पाण खे शिरक जे मर्ज़ खां बचायो, अल्लाह कमी कोताही माफ़ु कंदो। अल्लाह ताला शराब पीतो ज़िंदगी में, अल्लाह माफ़ु कंदो। क़तल थी वियो बिल फ़र्ज़, अल्लाह ताला खे, अल्लाह ताली रहमत खे जोश अचे, अल्लाह ताला उहो बि माफ़ु करे त करे सघे थो। हा साईं, नमाज़ न पढ़ियो, अल्लाह ताला माफ़ु कंदो। जेकॾहिं अगरि मुशरिक थी करे मरिया हो, अहिड़ो तव्हां में फ़ाल्ट आहे, शिरक वारो मौत आयो आहे, माफ़ी न थींदी सर, माफ़ी न थींदी। हे मुजीब रहमान जी ॻाल्हि न आहे, हे ॻाल्हि क़ुरान हकीम जी आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं, औरत इद्दत में अगरि ज़्यादा बीमार थी पए त छा उहा दवा लाइ डॉक्टर ॾे वञी सघे थी या न? अच्छा, औरत जेकॾहिं इद्दत में मुड़ुसु मरी वियो या कंहिं औरत खे तलाक मिली वियो आहे, त औरत इद्दत में वेठी आहे, इंतिहाई मरीज़ थी पई ऐं उनजो मर्ज़ तमामु घणो वधी वियो ऐं हाणे डॉक्टर ॾे वञणु इंतिहाई ज़रूरी आहे, त उहा औरत डॉक्टर ॾे वञी सघे थी, हिजाब सां वेंदी, पर्दे सां वेंदी, दवा वठी करे
बल्कि औरत डॉक्टर ॾेई वञे, दवा वठी करे मोटी अचे पंहिंजे घर में वेंदी, इज़त जे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न पवंदो। छाजे करे इहा हिकिड़ी मजबूरी आहे। मजबूरी में मुश्किल में इस्लाम कुझु इजाज़त ॾिनी आहे। हूअं औरत इज़त में ॿाहिरि न निकिरंदी, बिल्कुलु सख़्ती आहे। पर जेकॾहिं औरत इंतिहाई मजबूर थी पई आहे, मरज़ थी पियो आहे, बीमार थी पई आहे, इस्लाम हुकुम ॾिनो त ठीकु आहे, इन मजबूरी में ॿाहिरि निकिरी सघे थी, बाक़ी नथी निकिरी सघे। साईं अगरि कोई क़ुर मजीद जा समूरा सजदा आख़िरी में करे त उहो अमल कीअं आहे? अच्छा, हे बि जाइज़ अमल आहे। क़ुर हकीम में 14 सजदा आहिनि, कंहिं ख़बर आहे साईं? क़ुर हकीम में साईं घणा सजदा आहिनि? अच्छा, उहे सजदा कया वेंदा न कया वेंदा? कीअं कया वेंदा? कोई ॿुधाईंदो? हिकिड़ो बंदो क़ुर हकीम जो सजदो कीअं कयो वेंदो? कोई हिकिड़ो बंदो मूंखे उथी करे ॿुधाए, जल्दी, हिकिड़े मिंट में। अच्छा, उनजे लाइ को नियत ॿिए जी ज़रूरत आहे? को नियत कयो नमाज़ अल्लाह अकबर वटि इहो हथ ॿुधाए वेंदा? माशाअल्लाह 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 माशाअल्लाह, सलाम मुंहिंजे साईं खे। साईं सजदे में जेको तिलावत जो सजदो कयो वेंदो न, उन में अल्लाह अकबर करे हथ ॿधा न आहिनि वेंदा, उन में सलाम बि न आहे फिरायो वेंदो। सलाम बि मां सम्झंदो काफ़ी साथी हिन टाइम ॻाल्हि ॿुधंदा इहा, काफ़ी सजदो जेको तिलावत कयो वेंदो आहे उन में सलाम बि न आहे फिरायो वेंदो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, हे न आहे फिरायो वेंदो। सजदो क़ुर में आयत आई सजदे जी, अल्लाह ताला जो हुकुम थियो त सजदो कयो ए ईमान वारो, त पोइ छा करिणो आहे? क़ुर हकीम खे बहितर तरीक़ो सजदे खे अदा करण जो, क़ुर खे साइड ते रखे करे ऐं साम्हूं वेही करे अतैया जी शिकिल में अल्लाह अकबर करे सजदे में वञो, अल्लाह अकबर करे मथे थियो, सजदो थी वियो अल्हम्दुलिल्लाह। कंहिं क़िस्म जो कोई सलाम जी ज़रूरत न आहे, कंहिं क़िस्म जो कोई अल्लाह अकबर करे तकबीर जी ज़रूरत न आहे। केतिरनि साथियुनि खे इहो मसइलो ख़बर न हुयो, हथ मथे न कयो बसि, त इस्लाम खे सिखण जी कोशिशि कयो। हाणे अलाए केतिरनि असांजे मुस्लमान क़ुर पुॼायो हूंदो, अलाए केतिरनि, त पोइ इहो शइ जो असां मसइला यादि रखूं न रखूं? इन खां अलावा हज़ार अहिड़ा मसइला आहिनि, त इनशाला सभई सिखंदव न। हा, अहिड़ी मूंखे दिलजात ॾियो, पोइ ॾिठो वेंदो रमज़ान खां पोइ। फ़िलहालु जेको दिलजात ॾेई वठो, अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे नेक बनाए, मुतक़ी बनाए। अॼु मां सम्झो क़बूलियत जो ॾींहुं आहे को। अल्लाह ताला तव्हांजूं तमामु ख़ताऊं माफ़ु करे, मुंहिंजूं ख़ताऊं माफ़ु करे, असांजी घरवारनि खे नेक बनाए, असांजी औलाद खे अल्लाह ताला नेक बनाए, असांजे घरनि जे अंदरि अल्लाह ताला अहले इल्म बनाए। सही बनाए न बनाए? सभई आमीन चओ। अल्लाह ताला असां सभिनी जे घरनि जे अंदरि आलिम बनाए, अहले इल्म बनाए, हक़ जा उलमा बनाए। छा साईं ॿुधो आहे त ख़िंज़ीर जे नाले वठण सां 40 ॾींहं ज़बान पली थींदी आहे ऐं 40 ॾींहं इबादत क़बूल न आहे थींदी? छा इहा हक़ीक़त आहे? बिल्कुलु कूड़ा, इहो बिल्कुलु कूड़ा। ख़िंज़ीर जो नालो वठी, सूअर जो नालो वठी, हिन जी ज़बान 40 ॾींहं पलीत, काथे लिखियलु आहे? काथे लिखियलु आहे? हे असांजे ज़हन में यकीन ऐं ख़ौफ़ ॾींदा अचनि पिया। ये बंदा डॼाईंदा अचनि पिया कमज़ोर मुस्लमान खे, अड़े अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, ख़िंज़ीर जो नालो वठी, सूअर जो नालो वठी, ज़बान तुंहिंजी पलीत थी वई, ज़बान तुंहिंजी पलीत थी वई, 40 ॾींहं तुंहिंजी नमाज़ क़बूल न थींदी। हे असांजे माशरे में इहो हले थो, त सर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अगरि सूअर जो नालो, पहिरीं ॻाल्हि त खणो न, ज़रूरत कहिड़ी आहे? वधि वधि बंदो सूअर जो नालो इन करे खणंदो त कंहिंखे घटि वधि ॻाल्हाईंदो पोइ खणंदो, त कंहिंजो नालो बिगाड़ण बि ग़लति आहे, कंहिंखे कंहिं जानवर सां तशबीह ॾियण बि ग़लति आहे। बाक़ी बिल फ़र्ज़ अगरि कंहिं मौक़े ते ख़िंज़ीर जो नालो, सूअर जो नालो ज़बान ते चढ़ी वियो त ज़बान पलीत न आहे थींदी। इबादत जे मथां बि कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न पवंदो आहे, बल्कि क़ुर हकीम जे अंदरि नोट थियल आहे। सूरत माइदा आयत नंबर 60, अल्लाह ताला फरमायो वजअल मिनहुमुल किरदत वल खनाज़ीर, असां बनायोसीं उन्हनि खे बंदर ऐं ख़िंज़ीर। हालांकि ख़िंज़ीर जो लफ़्ज़ क़ुर में आहे, हालांकि ख़िंज़ीर जो लफ़्ज़ क़ुर में आहे, ऐं क़ुर खे पढ़ण सां, क़ुर जे हर हिकु हर्फ़ खे पढ़ण सां नेकी मिलंदी आहे। ईअं आहे न, हिकु हर्फ़ पढ़ो, हिकु हर्फ़ जे बदिले नेकी, जुमिलो पढ़ो, जुमिले जे अंदरि जेतिरा हर्फ़ आहिनि ओतिरी नेकी। त सर हे माण्हुनि जी ग़लति फ़हमी आहे, इहा साईं शुबो अॼु दूरि थी वियो न इनशाला। त ख़िंज़ीर जे नाले खणण सां ज़बान पलीत न आहे थींदी, इहे माण्हू जा हवाले आहिनि।
त इन जे करे चवंदो अहले इल्म सां वाबिस्ता थींदो, ज़िंदगी अंदरि दीन ईंदो, ऐं ज़िंदगी अंदरि दीन अची वियो न, ज़िंदगी तव्हांजी रोशन थी वेंदी, ऐं ज़िंदगी रोशन थी वई, अल्लाह ताला आख़िरत जा मामला आसान बनाईंदो। अच्छा साईं, ईद नमाज़ जो तरीक़ो बयानु कयो। ईद नमाज़ जो तरीक़ो अॻु में बि रिकॉर्ड थियल आहे, हाणे बि ॿुधाए छॾियोसि। ईद नमाज़ जो तरीक़ो साईं ॿुधायो न ॿुधायूं? ॿुधायो ईद नमाज़ जो तरीक़ो आसान आहे, बिल्कुलु आसान आहे, बिल्कुलु आसान आहे। ईद नमाज़ शुरू कंदासीं न, छो त मां काफ़ी दफ़ा अॻु में असां वीडियो हिते बणाईसीं न, छो त हर दफ़े असां वीडियो रिकॉर्ड कंदा आहियूं। हिकिड़े दफ़े मां वीडियो ॾिठुमि त जॾहिं ईद नमाज़ कंप्लीट थी वई, पोइ ॾिठुमि त यार वीडियो बि ॾिसनि त माण्हू नमाज़ कीअं था पढ़नि। ॾिठुमि त बाबा हीअ नमाज़ असांजो अलाह अकबर कयोसीं, हाणे उन्हनि जो नालो त छो न थींदो। 2-3 बुज़ुर्ग साईं वॾी उमिरि जा, उहो रुकू में हलिया विया। हिकिड़ो बंदो वरी अलाह अकबर करे पोइ हीअं ॾिसे पई, ईअं ॾिसंदा हाणे मौलवी साहिबु काॾे थो वञे, हेठि थो वञे या मथे थो अचे, वञे काॾे थो ॾिसूंसि। छो त हिकिड़ो बंदो साल नमाज़ न पढ़ंदो, जुमे जी नमाज़ पढ़ंदो, त उहो ॾिसंदो न हाणे यार अलाह अकबर कयो आहे, अलाह करे हिकु कोशिशि कंदा आहिनि त इमाम वारी साइड मिले, इमाम वारो पासो मिले। ईअं न सभु लास्ट में मिलियो त पोइ मरी वियुमि, पोइ हेतिरो सारो मुंहुं फिराइणो पवंदो, त ॾिसां इमाम करे छा थो, कहिड़ी हरकत थो करे। त सर नमाज़ जो आसान तरीक़ो आहे, नमाज़ जो आसान तरीक़ो आहे। इमाम पोइ थी चवनि अलाह अकबर, तव्हां बि चओ अलाह अकबर। हथो ॿधी वियासीं, इमाम पढ़ंदो सुब्हानक अल्लाहुम्म व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक, कंप्लीट पढ़ंदो। इमाम जाते ते बंदि हूंदा, पोइ इमाम चवंदो अल्लाहु अकबर। त हाणे असां नमाज़ हरियलूं, असां वरी फौरी तो रुकू में न हलिया वञूं, न रुकू में न आहे वञिणो। इमाम पहिरीं तकबीर लॻाईंदो, जेकी तकबीर ज़ाइदा तकबीर आहे। इमाम चवंदो सना खां बाद में अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। 3 तकबीर लॻी विया। हाणे हथु वरी ॿधणो आहे, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम, कंप्लीट। रुकू सजदा थी विया, हिकिड़ी रकात थी वई अल्हम्दुलिल्लाह, चओ साईं अल्हम्दुलिल्लाह, हिकिड़ी रकात थी वई ईद जी। हाणे बाक़ी हिकिड़ी, हाणे इमाम ॿी रकात में बीठो आहे, हाणे शुरू में पढ़ंदो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम, कंप्लीट थी वई तिलावत। हाणे इमाम हिते होशियारी वठिजो, हाणे इमाम तकड़ में रुकू में न वेंदो, बल्कि इमाम चवंदो अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। रुकू में हलियो वेंदो। चौथी जेकी तकबीर लॻाईंदो उहो रुकू ई लॻाईंदो। हाणे इमाम रुकू में वियो आहे, त हाणे नमाज़ में हेठि लहो, हाणे लहो। हाणे इमाम पाण सलाम फिराईंदो। इमाम जे गर्दन में ख़ुतबो, अगरि जेकॾहिं ख़ुतबो बि जमायतुनि जे गर्दन में हुजे न, मां सम्झंदो हाली त वठी वञो सफ़ा। त हाणे इमाम पाण वञी करे ख़ुतबो पढ़े। हिकिड़े बंदे खां पुछा कयो यार ॾे हल भला रोज़ा रखिया थी न? चए यार रोज़ा त न रखिया आहिनि। चए भला ॾे हल ईद जी नमाज़ पढ़ी न? चए ईद जी नमाज़ बि न पढ़ी आहे। चए भला ईद ते जेको खाधो त घर में तयारु थियो आहे दोस्तनि जो, सयूं भयूं, उहे भला खाधी न खाधई? चए यार सफ़ा को गैर मुस्लिम तो सम्झे या भला मूंखे सफ़ा को गैर मुस्लिम सम्झे थो या? रोज़ा न रखियासीं, ईद नमाज़ न पढ़ीसीं, भला ईद जी मानी न खाईंदासीं या? त हाणे ख़ान साहब मुस्लमान थिए पियो ईद जी मानी ते। त ॾिसो हाणे मां इहा ई हमेशह ॻाल्हि कंदो आहियां, रमज़ान गुज़री वियो, लास्ट रमज़ान आख़िरी रोज़ो आहे, आख़िरी रोज़ो न आहे, आख़िरी जुमो आहे। हाणे पोइ हिते 2 रोज़ा थियनि या 3 रोज़ा थियनि, त मां तव्हां खां इहो पुछा कयां थो, रमज़ान कंहिंजे लाइ बीठो? अल्हम्दुलिल्लाह, मां ख़ुशी में इहा ॻाल्हि कयां थो त हिकिड़ो रोज़ो बि न वियो ऐं अॼोके ॾींहं जे अंदरि मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। रमज़ान हालांकि आयो ई न हुयो, रमज़ान आयो ई न हुयो, त मां अॻु में पंहिंजे ज़हन खे इहो तयारु कयुमि त मरणो आहे, जीअणो आहे, यार अल्लाह जे फ़र्ज़ खे न आहे छॾिणो। रमज़ान में अञा अचण में वॾो टेम हुयो, त रोज़ो मां चयुमि कंहिं क़िस्म जो कोई न आहे छॾिणो। जेकॾहिं ईमान त अल्लाह असांजो अकेलो आहे, जेकॾहिं ईमान त हे किताब नबी जे मथां नाज़िल थी आहे, ईमान त अल्लाह ताला हुकुम कयो आहे त जीअं तमामु मुस्लमान जे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि, मुजीब रहमान जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ आहिनि। मां चयुमि रोज़े खे कंहिं क़िस्म जो कोई न छॾिणो। त सर वक़्तु कंहिंजो इंतज़ारु न आहे कंदो, वक़्तु ख़लास थी वेंदो आहे, निकिरी वेंदो आहे, हलियो वेंदो आहे, पर इहो वक़्तु ॿुधाईंदो आहे त मुजीब रहमान जेके रोज़ा रखिया, इहे मुजीब रहमान जे अमाल में सेव थी विया। मुजीब रहमान के अलावा हे तमामु जमायतुनि रोज़ा रखिया, हिन जे अमाल में इहे सेव थी विया। ऐं अल्लाह जे नबी हदीस आहे, अल्लाह जे नबी हदीस आहे, मोमिन जी अलामत आहे त मोमिन कॾहिं बि नेकी कंदो, नेकी करण खां बाद में मोमिन वॾो ख़ुशि थी वेंदो आहे, वॾो ख़ुशि थी वेंदो मोमिन। त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला खां मूंखां नेकी वठी आहे। फ़रमायूं जेको मोमिन न आहे उनजी इहा कंडीशन आहे त नेकी करण खां बाद में पछताईंदो, अड़े
अॼु ई जेको आहे पैसा ॾिनमि फ़लाणे बंदे खे, हे पैसा काश मां रखां पाण वटि, त अलाह सां तालुक़ु बनायो। अलाह जा वॾा अहसान आहिनि तव्हांजे मथां ऐं मुंहिंजे मथां। साईं सिंध जे पाणी जे बारे में, सिंध जे किनारनि ते काफ़ी कब्ज़ो थियो आहे, उनजे बारे में कुझु ॻाल्हायो। इन जे बारे में छा ॻाल्हायूं साईं, छा ॻाल्हायूं? सिंध जे पाणी जे बारे में छा ॻाल्हायूं? सिंध जे किनाल में पाणी छा ॻाल्हायूं इन जे बारे में? असां वटि जेके हिते बंदा आहिनि, जेके असांजा सिंधी कहिड़ो उन्हनि जे अंदरि शौर आहे? सिंध जे लाइ, सिंध जे पाणी जे लाइ पोस्ट लिखंदा, ना आहे छॾिणो, धारा नामंज़ूर, केनाल नामंज़ूर, पोस्ट लिखी करे सुम्ही पवंदा। वरी महीने खां पोइ वरी जेको अंडर में उथंदासीं, वरी महीने खां पोइ निंड में उथंदासीं, वरी बि साईं केनाल असांजा हथ मां निकिरी विया। त सॼी सुस्ती सर तव्हांजी पंहिंजी आहे, सॼी सुस्ती तव्हांजी क़ौम जी पंहिंजी आहे, असांजी ईअं सम्झो कमज़ोरी पंहिंजी आहे, असांजी नादानी पंहिंजी आहे। जो असांजे घर मां जेकॾहिं को बंदो चोरी करे वञे ऐं तव्हां ख़ामोश बीठा हुजो, मां सम्झां थो इहा कंहिंजी न हली आहे, हे असांजी पंहिंजी आहे। असांजा पंहिंजा हाल अहिड़ा आहिनि, असांजी पंहिंजी इहा कमज़ोरी आहे। ॿिए कंहिंखां कोई ईअं कंट्रोल में पाणी नथो करे। ऐं ॿिए नंबर ते जंहिंखे तव्हां सपोर्ट था कयो ऐं जंहिंखे तव्हां वोट ॾेई करे, ऐं मां सम्झां थो हिकिड़ी पार्टी आहे जंहिंजे पार्टी जे बारे में त हर को बंदो घटि वधि ॻाल्हाईंदो आहे। इन खे वोट ॾियणु यानी यज़ीद खे वोट ॾियणु, वोट ॾियणी हुनखे ग़लति आहे। ऐं मां ॾिठुमि त अलाह जे घर में बीह करे मां ॻाल्हि थो कयां, इलेक्शन खां पहिरियां सभिनी बंदो जो इन्हनि खे वोट न ॾियणो, हे डेंजरस पार्टी आहे, नालो न खणंदुमि, मेंबर आहे। ऐं मूंखे पूरी कंफर्म ख़बर पई उहे सभई बंदा उनखे वोट ॾेई आया। त मुजरिम तव्हां पाण आहियो, मुजरिम तव्हां पाण आहियो। अहिड़नि खे तव्हां वोट ॾेई करे ऐं पाणी कढण वारा ॿिए आहिनि। सिंध में जंहिंजो कंट्रोल आहे, सिंध में जंहिंजो पावर आहे, उन पावर मां तव्हांजो पाणी कीअं थो निकिरे, कीअं थो पाणी निकिरे? हे असांजे मथां वॾो ज़ुल्म आहे। हालांकि इहो शरन ॻाल्हि बि ग़लति आहे त असांजे सिंधू दरिया मां जेको पाणी कढियो थो वञे न, शरीयत जे एतबार सां बि इहो ग़लति आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं साहिब पुछा कयो, या रसूल अल्लाह, अगरि कोई बंदो असांजो माल असां खां छिने त असां छा कयूं, असां छा कयूं? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उनखे छिनणु न ॾियो, उनखे छिनणु न ॾियो। छॾे खां तव्हां खां छिने? चई साईं जेकॾहिं असांखे असांजे माल जी हिफ़ाज़त जे लाइ तलवार खणी पए त असां छा कयूं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तलवार खणो, तलवार खणो। चई साईं पोइ जेकॾहिं अगरि उन में असांजी जान हली वञे त पोइ अलाह जे नबी फरमायो, तव्हां मुबारक लाइ कयो, तव्हां पोइ शहीद थियो। ऐं फरमायो जेकॾहिं अॻिलो मरी पवे, अलाह जे नबी फरमायो वञी करे जहन्नम में उहो बंदो पवंदो। त सर पंहिंजे हक़ जे लाइ मां चवंदो सिर्फ़ु जेको आहे ट्रेंड न हलायो, निकिरो, हिमत कयो, मुजाहिदनि वांगुरु बीहो। सिंध जो पाणी, उबैद अल्लाह सिंधी फरमायो, सिंध जो पाणी, सिंधू दरिया जो पाणी सिंधियुनि जे लाइ ईअं ज़रूरी आहे, सिंधियुनि जे जिस्म में जेको खून आहे उनखां वधीक ज़रूरी आहे। सिंधियुनि जे लाइ सिंध जो पाणी ईअं ज़रूरी आहे जीअं तव्हांजे जिस्म जे अंदरि जेको खून आहे न, इन खां ज़्यादा ज़रूरी आहे। छाजे करे? तव्हांजे जिस्म जो अगरि खून ज़ाया थी वियो त कोई टेंशन आहे, कुझु टाइम लाइ तव्हांजी पोइ हिते नसल उथंदी, तव्हांजो पोइ हिते ख़ानदान उथंदो। तव्हांजो खून ज़ाया थी वियो, तव्हां हलिया वियो, तव्हांजो पोइ हिते ख़ानदान उथंदो। पर जेकॾहिं तव्हांजे पाणी जे मथां डाको लॻो, तव्हांजी पोइ हिते नसल सुभाणे पिनंदी, हुनखे टुकुर न मिलंदो। असांखे पाणी जी केनाल खां पहिरियां बि असां वटि किलत आहे, ईअं न त असांजो पहिरियों किलत न आहे। पाणी जो जेकॾहिं केनाल पहिरियों न पिया कढिया वञनि न, पोइ बि असांजे सिंध जे अंदरि, असांजे सिंध जे अंदरि लखनि जी तादाद में एकड़ ज़मीनूं आहिनि जेके पहिरियों आबाद हुयूं, पर पाणी थोरो थो अचे, उहे लखे एकड़ असांजूं ज़मीनूं पहिरियों ई आबाद नथियूं थियनि। पर जेकॾहिं अगरि इहो सिस्टम पाणी जो कढियो वियो, पाणी जो सिस्टम इहो कढियो वियो न, मां सम्झां थो पोइ असांजूं लखनि खां वधीक जेके असांजूं ज़मीनूं न, उहे गिराबाद थींदियूं। अलाह ताला खां दुआ कयूं था त अलाह ताला हिन रमज़ान जे बरकत वारे महीने जे अंदरि जेके बि अहिड़ा असांजे पोयां पियल आहिनि, असांजी क़ौम जे पोयां पियल आहिनि, अलाह ताला उनखे तबाह करे, अलाह या त अलाह ताला उनखे हिदायत ॾिए, या अलाह ताला उनखे तबाह करे, उनजी नसल खे तबाह करे।